तो सा वडा खूनी मासू पर तो सा थोड़ी दिल अटकला तंजे करे तो सा कुछ ही न था सकू न तो करी बिछा बिल्ला जुगो बिल्लो कदी दिल होई दिल बज बिचौंदी कर दिल बज छा तो खी दिल पर शिकल निठी तई पैजी मां चवती निकर हेता त कया न पूरो अरे सा वडा खूनी मासू पर तो सा दिल अटकला तो सा कुछ ही न था सकू से न था सकू तर मां चवई थी तर मुझे नजरन जा गया ए न तो ना छा कंदी भी तो जुतो तस इनमल मां वञा तो मुंहिंजा दुश्मन पता अचन वज़ी कचासी कंदासीं खुदा हाफ़िज़ अदा ने निभाग वठी हथियार किथा आयो इहो त मां भी सोचा थो त गोठ में हिन के केर कुहाड़ी भी न दीदो पोइ इन हथियार किथा आंदो अदा हल तो मलनी दे यो खसमस्ता रिपीट है बाहर नथी मजू बाहर नथी जेकॾहिं हिन वक्त हिन के कुछ कयो थी न त दिलावर खान हद खां वधीक असांजे मथां गरम थी वेंदो बाहर निकरण ॾींस त पोइ ॾींदासीं साटो फिलहाल अच हलूं घर आलिया कामते बाजो कर मोज तो संभाल मोज तो बचाया ई किथा आंदो थई फिलहाल गालन कर के छद मां चा तो मोज तो संभाल दुश्मन पोया हन मोज तो संभाल दुश्मन भले मुर्स दिस जंजे पोया दुश्मन प्यान बुड्ढी भी कोन थो मरी अरे पोदा आज मजी बंदे मां चा तो चुप कर तो बज कुछ न मारे रखंदो मैं होश कर बचाया होश कर तू मुझे होश सके छद अज मुझे मथे ते गरज चढ़ी या दुश्मन दद ते पुजे वारान उती मोज तो संभाल वडो मुकाबलो थींदो दू बदू फाजिंग थींदी जल्दी कर मोज तो संभाल दुश्मन दद ते पुजे वारान ओए कादे बा गुलाम कादर कादे होटल के छडी वजू गोली लगो थो वनी यारो खेरावट में पाडा बियारिया हम बुधो थम त हिकड़ो खपाए छडियो थे अजो जी दिसी पक करे तो अचा खेरा राजन के टांडा ना ने तू जी की फिटी जो ने के माल नो थे बस यार फरल जे डटन में अचिस बस हाने सोचा तो तुझी माल वापस वठी दो ओ हल गुलाम कादर हल तई में कम में मां भी तो सा मदद तो कराया पर गाल बुधो वरी एड़ी गलती न कजा न एड़ी गलती वरी न थींदी पर गाल बुधो जेस ताई इन घर में अंदर दाखिल न थींदे न तेस ताई कुछ कोन मिलंदो चरियो आईशा घर में के दाखिल थींदासी ओ बा गुलाम कादर तू इनके न सुञाणे छो ते न जो माग में सटियल आया अच मुसा गड दिसो तो के जे पाडा की न था जने प्या अच मुसा खैरा जे सिर दे खैर होजे अदा जमाल फायरो लाई के जे मथा उठियो अम्मा वनी जांच कर किथे बचाए के थे खैर घुर मां खैर घुर अल्लाह बचाए जे सिर दे खैर कंदो अची विया ओहे बई काटकू अची वई खैरा जे सिर दे खैर होजे ये फायर कहते होया बचाए के खत्म करे आया हूं उन जो लाश खिटिए में पियो थी हाने जल्दी वनी माला ते खट दे रखराइस अरे खुदा जो कहर पौंदो चल को जिस्म में कीड़ा पौंदो वाड़े चल कफन नसीब न थींदो सदा दाड़ो करे जजो रे यो केड़ो कार करे आया यो कुछ न आए थियो बा कुछ न आए थियो अजायो चितो नथी बाकी ही मजू छापियो छे बाबा खेरा के भजाण ला इन को वधीक मुके बियो को भी रस्तो न हो अजाई बीठी मथे में सूर विझया चाचा हिनन जी गालन ते मुके यकीन नथो अचे तू वनी पाण दिसी अच चयो मैं ते एडी का भी गाल कोने अजायो मुंह लटकाए सामो न बी वन मानी जो बंदोबस्त कर अम्मा तू फिक्र रख मां वनी पाण दिसी तो चा बाबा जल्दी वन किथे तपना न छदन से थोरो तकड़ो वन न तकलो भी नसीब न थींदई छोरा कार वथी मां अदा जे मां मरी पिस न मुजी मौत जी खबर अगर घर में आई न तो बाबा खट तो भी कोन चिरंदई ऐ बचा जे बुधी किए तकड़ो वियो सावडा खूदी मासो ई वरी असा सा पिया विधन हिक ही फेर सा
मजरू ऐं जबाज़ वञी गद वसायो। हा विरो 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 जमा अचो मूंसां, असां पंहिंजो तोलो ठाहियूं, हली था जंग में लहूं, कयूं था कम कुत्ते ते कुत्ते ते कुत्ते ते कुत्ते ते। हलो हलो जमा आयो। वॾा बाबा नाराज़ न थींदी त हिकिड़ा अर्ज़ करां उधर ते। बाबा मोलू, हाणे मुझे नाराज थियण वारो असर सभिनी खां ख़तम थी चुको आहे। तू ॻाल्हि कर बाबा। वॾा बाबा इहो चरिया नहीं, चरिया जेको इहो में कहूं हथियार फुरगिए उधर ते। छा चरियो? चरियो हथियार फुरियो सभी दिलावर खान जे कमदार खां। अदावरा जेका मोलू गलती कई आहे न, दिल चए थी त पुठीअ ताईं खल ई लाए छॾियांसि ऐं तव्हां वेठा था खिलोसि। अरे बाबा, बाबा मूंखे ताजुब इहो थो थिए त हिन जी तबियत ते बि मुंहिंजी सोबत जो असर रहियो आहे। चरे खां हथियार फुराइजी निकितो आहे। जे हुनखे मारे अचे हा त मूंखे ॾाढो ॾुख थिए हा, पर हिन सबुर कयो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। अदावरा तव्हां आहियो मोहबती माण्हू जो एॾे वॾे वाक़िए खे नज़रअंदाज करे छॾियो अथव, पर मां उन चरिए खे माफ़ न कंदुसि जंहिं असांजे कमदार खां रिपीट रखियो आहे। न न हाकिम ख़ान, न तोखे मां हिन मामूली मामूली ॻाल्हियुनि ते हथियार हथ में खणण न ॾींदुसि, ऐं नहीं तोखे मां कंहिंजो खून करण ॾींदुसि। अदा साईं, अहिड़नि मामूली ॻाल्हियुनि खे त मां नज़रअंदाज करे सघां थो, सिर्फ़ु तव्हांजी ख़ुशी जी ख़ातिर, पर राणीअ खे आऊं नथो विसारे सघां। इन ई राणीअ जे राह में हर ईंदड़ शख़्स खे मौत जो मज़ो चखाईंदुसि जेको मुंहिंजी राणीअ खे मूंखां परे करण जी कोशिश कंदो। हाकिम खान, मां हाणे हुन न्याणीअ खे तुंहिंजे पाछे खां बि परे रखंदुसि। जे मारणो अथई न, मूंखे मार, मूंखे, छो त हाणे मुंहिंजे हूंदे राणी तुंहिंजी कॾहिं बि न थी सघंदी, कॾहिं बि न, छो त मां माण्हू आहियां मोहबती, ऐं अहिड़नि मोहबती माण्हुनि जो क़दुरु मूं वटि आहे। अदा साईं, राणी तुंहिंजे हथनि में पहुचण खां अॻु हिन बाज़ जो शिकार थी वेंदी। तव्हां राणीअ खे कोन बचाए सघंदो। तव्हां मोहबती माण्हू आहियो ऐं मोहबत जे रम्ज़ में ई रहो। हाकिम खान, तूं झर झंग रुली वञी राणीअ खे ॻोल्ह, पर ही मोहबती माण्हू बिना के जुरण पड़ण जे पंहिंजे मैखाने में वेही राणीअ जी हिफ़ाज़त कंदो। अदा साईं, मात खाई वेंदे। हाकिम खान, तो अञा मुंहिंजी ताक़त ॾिठी काथे आहे? कसम आहे मूंखे पंहिंजे मोहबत जे साज़न जो, जेके मुंहिंजे दिलि में समाइजी मुंहिंजो रूह बणिजी आहिनि। हाणे जे राणी तोखे हथ बि आई न, त मां तुंहिंजे ऐं राणीअ जे विच में न ईंदुसि। इहो दिलावर खान जो तोसां वाइदो आहे, वाइदो, पर तोखे बि कसम आहे पंहिंजी जवानीअ जो त हाणे हुन राणीअ खे हथ करण लाइ मूंखे मजबूर न कजां, ऐं तूं पाण वञी पंहिंजो असर रुसूख़ हलाए, इहा तोखे इजाज़त आहे। अदा मां को खीर पिया ॿार कोन आहियां जो पंहिंजे रांदीके खे ॻोल्हण जे लाइ तव्हांजे मथां ज़ोर भरियां। अञा हिन हाकिम खान में दम आहे। इन रोल छोरनि खे राणी खे ॻोल्हे पाण बि सघां थो। मां सम्झां तो हिन ॻोठ जो सुख चैन बर्बाद थी वियो। इहा ॻाल्हि ई न कर पीरल। जॾहिं खां वठी मूसा खान जे ॻोठ जा माण्हू हिते लॾे आया आहिनि न, उन ॾींहं खां सुख चैन ई बर्बाद थी वियो आहे। ऐं नओं वाक़ियो कीअं थियो? कहिड़ो? हितां जेका ॿाहिरि निकिरी वई आहे पीरल, इहो कमु जंहिं कयो हो न, उन जे भाउ खे त मारे विधो।
चइबो त छोरे में एतिरो दम हुयो जो हाकिम खान सां फिटाए ॿार खणी वियो। अदा असांजे छोरे जो मथो त खेरल ख़राबु कयो। खेरल इहो वरी केरु आहे? बाबा परेल वारनि जा माइट आहिनि। परेल जा माइट असुल किथां जा आहिनि? जेकंबाद जा आहिनि। यानी त हिनजो खेरल मथो ख़राबु करे ॿुधाओ थी वियो। अदा मुंहिंजी सम्झ में त ईअं आहे, वधीक अला बहितर ॼाणे थो। हाणे उथ त हलूं घर, मानी बि तयारु। त माला मन खयो देवा। हा 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 कम खैर आजे सिर दे खैर हुजे। हिते जियां आयो आ छोरा, वञई थो मथो ख़राब थींदो। अञा किथे चाची? मस्त मस्त हथियार हथ आयो आहे। दुश्मन के मुंह तोस जवाब ॾियणो आहे, मुंह तोस जवाब। हाँ साईं, मुड़ुस भाई जंगीअ ते लथल जो दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाब ॾींदे। पोदा तोखे न आहे ख़बर, मां वॾो खूनी माण्हू आहियां, खूनी। जे गैरत मथे ते चढ़ी ते पूरो करे छॾींदोमांइ, पूरो। अरे जेसि ताईं तुंहिंजी गैरत तुंहिंजे मथे ते चढ़े न, तेसि ताईं हणी जुटो जो दुआर भञी छॾींदोमांइ। बाबा तू त घड़ी खन माठ कर। अम्मा बचाए के समझायो। हा माने वरी वॾी अकाबर आहे जेका हिन बचाए खे सम्झाईंदी। जहिड़ो माणे जो मथो ख़राबु तहिड़ो हिन भागे जो मथो ख़राबु। खैर आजे सिर दे खैर हुजे, तो खां बि वियासीं। ओ डाइण जे मुंहुं जहिड़ा थी पियो आहे न, त पोइ मां शुक्र न कयां? हल दे पोदा शुक्र कंदी आं, मां त मिठाई विधायूं, तो जदो न थिए। खैर आजे सिर दे खैर हुजे। तव्हां ॿिन्ही जे अकुल जहिड़ो अकुल दुश्मन जे कुते खे बि न हुजे, न त उहो बि सॼियूं गिटियूं घुमी घुमी रूड़ा करे करे मरी वेंदो। अम्मा तू छॾ बाबा खे, बचाए के कुछ समझाणी दे तो को सुधरे, मत मुफ्त में न मारजी वञे। छोरा हाणे तू बि कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾ। खैर आजे सिर दे खैर हुजे, सुभाणे खां वठी माला तो कम ते वञ। ये उबटियूं सुबटियूं छॾ त हाणे माण्हू मथो न ॾारे रखनी। चाची मस्त त दबूक मिली आहे। हाँ से मां पंहिंजे दुश्मननि खां सारे संभाले पलान कंदुसि, जो त असां वॾा खूनी माण्हू। खूनी माण्हू? अरे छोरा को शर्म हया हुई कोन हई को? कुछ सुधर सुधर त घर में सोटो खणी अचे न मतो भाई त ये सब ॻाल्हियूं विसरी वेंदई। वॾो आयो आ खूनी माण्हू। ओ चाची मां वाकई वॾो खूनी माण्हू आहियां, वाकई। बस हाणे बस, मां थी चवां तई हजाड़ी हण बंद कर। वधीक न जाड़ी हई थई त एड़ी हालत कंदी साईं जो हीअं ॾेहन खे ॾस ॾींदे। पतो त लॻाए त आखिर रुख कहिड़ो कयो आहे? हाकिम खान हिकिड़ी ॻाल्हि अञा बि मां तव्हां खां राति में रखंदो पियो अचां। राज़ राज़ ऐं मुखां जबार हैफ़ हुजे जबार। उहा ॻाल्हि कहिड़ी आहे जेका तूं मुखां लिकाए थो? हाकिम खान एॾी वॾी ॻाल्हि न आहे। मक़सदु त मां उन माण्हू जो तव्हांखे अञा ॾस न आहे, जंहिंमें 12 आना मूंखे शक आहे त इन कम में उन माण्हू जा हथ हूंदा। उहे असां हथ ई वॾे छॾींदासीं जेके हिन कम में हूंदा। इन्हीअ करे त उनजो नालो नथो खणा। छा जबार तुंहिंजो उहो एॾो सॼण आहे छा? आहे त सॼण, पर उन सां नफ़रत दुश्मन खां वधीक कंदो आहियां। त पोइ ॻाल्हि कर जबार, उहो कहिड़ो दुश्मन आहे जेको एॾो वॾो कमु कयूं पोइ लिक में लिको पियो आहे? चाचा परियल। परियल न जबार न, इहो मिस्कीन हाकिम खान सां वेर पाइण जी जुरियत न कंदो। रेस इन खां वधीक तोखे गुंडरो माण्हू न मिलंदो, वॾो नियत जो पलीत अथई। जेसि ताईं को फॾो फसाद न कंदो आहे न, इनखे मज़ो ईंदो ई न आहे। जबार छा मजू सही पियो चए? हा हाकिम खान, चाचे परियल जी ज़िंदगी अहिड़नि कमनि में ई गुज़री आहे। इन कमु कराइण सां परियल खे फ़ाइदो कहिड़ो पहुचंदो? चाचो परियल पंहिंजे फ़ाइदे जो घटि सोचींदो आहे ऐं ॿिए जे नुक़सान जो ज़्यादा सोचींदो आहे। रेस थी सघे थो इन कम में परुअ जो हथ हुजे। छोरी जैसा भॼी वई आहे न, उन में हिकु छोरो परुअ जो माइट आहे। जबार सुबुह जो कम इहो कजां त परियल खे वठी ॻाणे वारे बाग वारी जाइ में उते विहारजांसि। सुबुह जो नेरनि मां कराईंदोमांसि। हाकिम खान चाचे परियल सां ज़बरदस्ती न आहे करणी, जेको बि कमु करणो आहे प्यार मोहब्बत सां। बेफ़िक्र रह जबार, बेफ़िक्र थी रह। इहो कमु इंशाअल्लाह इज़त सां ई थी वेंदो।
असां वॾा खूनी माण्हू मूंखे पंहिंजो तोलो पूरो करणो आहे ॿियो ख़बर मुंहिंजो साथ ॾींदो त पोइ हिन खुशी में हिकिड़ो नारो वारो नारे हेठि नारे हेठि सब खां पहिरियां मूसा खान का प्लांट करणो आहे ऐं मुंहिंजे भाउ खे गोली एड़ी ज़ख़्मी कयो आहे अरे हलो त मूसा खान जी ज़मीन ते कब्ज़ो कयूं कब्ज़ो नाज़े हेठि नाज़े हेठि मूसा खान मां अची रहियो आहियां तोखे कुदत कुदत कंदुसि अचो अस्सलामुअलैकुम वालेकुम सदी दे हाल बेटा चा तो परे लुको नहीं न मजू जॾहिं खां मुंहिंजा पादा खाई वियो आहे न हिते अचण ई घटि करे सदी ख्याल कजाए ख्याल पादा त जा पर घर जो रिन्यू भी खाई गई सचो आहे मजू सचो आहे मां ई रुगो हिकिड़ो भुलियल होसि यार मूंखे कहिड़ी ख़बर त सॼे मुल्क जी बुख खणी अचे हिते पहुचंदा हुशारी हुजे हुशारी ख्याल कजाए से रन्ना छो अची तो मां फाथो आया हां अरे कुछ घड़ियूं घर में सुकून सां मजे हण कोनी ठायो हाणे ठायो घणो न ॻाल्हाए अलाए छा थो पियो बाफे खैरां जे सिर ॾेखाइर हुजे हे ने भागो हिन महल काॾे पंध पियो आहे चता परेला अरे साकम खान तोखे घुरायो आहे किथे टंगुन भञण जो इरादो त कोन अथसि टंगू भजंदो जे मां हुनजे घर में हा तू आदो दो सो तोखे छॾे ॾींदा न चाची न एड़ी का भी गाल नाहे खैरां जे सिर ॾेखाइर हुजे सॼो ॾींहुं माण्हुनि जे टंगुन वाहुन भञण खां सवाइ ॿियो को कमु रहियो अथव छा जॾहिं हिते अञा बीठे त धूती वधीक थपींदी ओड़े बुआ खगा खगा झलियाई थी त न मञो मां चवाई थी टंगू बाहूं भञी अचे हिते उछले ॾींदई चाची असां हिनखे छो मारींदासीं उहा बात छॾे हिन धूती ॾाइण खे हल निकिरणी कर खैरां जे सिर ॾेखाइर हुजे अलाए कहिड़ो वरी मोए खगे में कमु फाथुन कंहिंजा त हथ कार सकनि त मोए ढोर खे घुराए मलड़ी ॾेई था छॾनि पिया हाणे त वेचारी खे धक सहण जी बि कान्हे का ताक़त अलाह वाही अथसि मज्जू ॾाढी देर के आहे जबार चाचो वॾो ने भागो आहे घर में हूंदो तो वठी ईंदुसि न पर अज मुखे खबर पया जेको तू आहीं वो दिसण में कोन थो अचे आ जेको दिसण में अची थो तो वो आहे कोन नरेश एडी का गाली काने का मां जेको आया वही दिसण में अचां थी पर मु खबर बुधी है त राणीअ खे भजाइण में तुंहिंजा बात आहिनि या गाल केतरे हद ताईं सही आहे नरेश या खबर गलत बुधी आहे तव्हां बाबा मां हिन कम न कंदो जवार तू सच पियो चए हे तेसी ताईं सच न कंदो
जेस तरह असां इनके मलणी कोन ॾींदासीं। कहिड़े ॾोह में रज़ा, कहिड़े ॾोह में मूंखे मरींदव? ॾोह तुंहिंजा घणा आहिनि चाचा, पर तुंहिंजी इज़त जो सोचूं पिया। मुंहिंजी इज़त जो? हाँ? अरे जेको पंहिंजे पीउ जी इज़त जो नथो सोचे, उहो मुंहिंजी इज़त जो छा सोचींदो? चाचा